नौजवान ऐं ॿार आहिनि त सच पुछे त मुंहिंजी दिलि ठरी पवंदी। ऐं जॾहिं हिननि छोरनि खे स्कूल ॾे वेंदो ॾिसंदो मूंखे बाहि लॻी वेंदी आहे, बाहि। नूर जी नाक वाली जॻह पर त तारा ॾेखारे छॾे। शुक्र आहे मुझाला। अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक वॾी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं सिंधी शोबे जे हवाले सां। केटीएन जो नओं ड्रामो, जी हाँ, केटीएन वारनि जो नओं ड्रामो अची वियो जहांगीर। ही केरु अदाकारनि, कहिड़े क़िस्म जी कहाणी आहे, कहिड़ी तारीख़ ते हलंदो, इन में वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं दोस्तों। इन खे आख़िर ताईं ॾिसंदा वीडियो खे दोस्तों। तव्हांखे लगातार अपडेट ॾेई रहियो होसि त मुहर्रम खां पोइ वॾा वॾा ड्रामा स्टार्ट थींदा। ऐं तव्हां ॾिठो मुहर्रम ख़तमु थियण सां ई टीज़र शुरू थी विया ऐं सिंधी टीवी जे मुक़ाबले में ही ड्रामो लही रहियो आहे केटीएन वारनि जो दुलाब ऐं चंड ग्रहण जे मुक़ाबले में। जी हाँ दोस्तों इन में मजू लाड सतार आहे ऐं जेको आहे दीदो बि आहे, काफ़ी ॿिया अदाकार ऐं ॿिए टीज़र में ॿिया अदाकार ज़ाहिर थींदा ऐं 3 टीज़र ईंदा ऐं 3 टीज़र खां पोइ पुरमो ईंदो। पुरमो अचण खां पोइ जेको आहे ड्रामे जी एपिसोड हली वेंदी ऐं मजू लाड जेको आहे वाठे ऐं कमदार जो किरदारु घणो कयो अथई ऐं मतिलबु शैतानी जो किरदारु कयो अथई। वॾेरो जेको आहे उहो वरी जेको आहे नियाणियुनि खे नथो पढ़णु ॾे, नियाणियुनि ते जेको आहे पाबंदियूं हणे थो त जीअं इहे स्कूल न वञनि ऐं भली मुंहिंजा ग़ुलाम थी रहिया आहिनि। जेका नंढा ॿार आहिनि वॾा आहिनि मुंहिंजूं ग़ुलामूं करनि, अहिड़े हिसाब सां ड्रामे जी कहाणी आहे दोस्तों। ॿिए जेको आहे प्रोमो में ख़बर पवंदी त हीअ सोप सीरियल आहे या सिर्फ़ु सीरियल ड्रामो आहे, लेकिन ड्रामो बहितरीनु आहे दोस्तों। सुठी लोकेशन ते रिकॉर्ड कयो आहे, मश्करी बि इन में आहे, इन में जावेद बि आहे जेको ज़हर ज़िंदगी में हुयो, तव्हां ॾिठो हुयो। काफ़ी ॿिया अदाकार ॿिए टीज़र में अची ज़ाहिर थींदा दोस्तों। चंड ग्रहण तव्हां ॾिठो उहो सीरियल ड्रामो आहे, उहो टीज़र 3 अची विया आहिनि, हाणे उन्हनि जो बि पुरमो ईंदो चंड ग्रहण जो। पोइ उहो जेको आहे एपिसोड हली वेंदा, उहो जेको आहे सीरियल ड्रामो हफ़्ते में 2 क़िस्ता ईंदियूं।